सोशल मीडिया सेंटर सिंध ते फैमिली जी दां औरत ते ॾेर ऐं संदसि दोस्त जो तशद्दुद। सोशल मीडिया सेंटर सिंध ते हिकु औरत पंहिंजी माउ सां गॾु अची हिकु इंतिहाई ॾुखोईंदड़ वाक़िए बाबति दां पेश कई आहे। औरत जो चवणु आहे त संदसि ॾेर ऐं संदसि दोस्त बिना कंहिं जवाज़ जे तशद्दुद जो निशानो बणायो, जॾहिं त संदसि माउ खे बेदर्दी सां मारियो वियो आहे। औरत मीडिया अॻियां रोईंदे ॿुधायो त जिस्म ते धकनि जा निशान कोन ॾेखारिया ऐं ॿुधायो त संदसि घर में हुनखे बार बार ज़ुल्म ऐं ज़्यादती जो शिकार बणायो वञे थो। हुन चयो त संदसि मुड़ुसु केस न सिर्फ़ु धमकियूं ॾिए थो पर ॾेर सां मिली केस बार बार मारींदो आहे। औरत जो चवणो जॾहिं बि पंहिंजे मुड़ुस खां तहफ़ुज़ या सहारो घुरे थी तॾहिं हू उल्टो खेसि दड़का ॾिए थो ऐं ॾेर खे वधीक हिमथाए थो। औरत मीडिया अॼु चयो त मूंखे मुंहिंजे ॾेर ऐं संदसि दोस्त बिना सबब जे मारियो आहे। मुंहिंजी माउ खे मारियो वियो आहे। मुंहिंजे जिस्म ते धकनि जा निशान मौजूदु आहिनि। मूंखे मुंहिंजो मुड़ुसु दड़का ॾिए थो ऐं मुंहिंजे ॾेर ॿिए माण्हू सां गॾिजी मूं ते तशद्दुद करे थो। मूंखे इंसाफ़ ॾियारियो वञे। इहो वाक़ियो न सिर्फ़ु औरत जी ज़ाती ज़िंदगी लाइ तबाहकारी जो सबबु बणियो आहे पर समाज में वधंदड़ घरनि अंदरि तशद्दुद जी ॿी तस्वीर साम्हूं आणे थो। औरतुनि ते घरेलू तशद्दुद ऐं मुड़ुसनि जे भाइरनि जा या ससुराली धुरियुनि तरफ़ां ज़ुल्म जा वाक़िया सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में अॻु में बि मंज़र आम ते ईंदा रहिया आहिनि, पर घणनि केसनि में मुतासिर औरतूं या चुप करे वेही थियूं रहनि या मुआशरती दबाव सबबु खुली आवाज़ उथारण खां महरूम रहंदियूं आहिनि। हिन औरत पंहिंजी दां ज़रिए इख़्तियारियुनि खे अपील कई आहे कि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे, ॾुआरियुनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई की वञे जीअं मुस्तक़बिल में अहिड़ा वाक़िया ॿीहर न थियनि। समाजी हलकनि जो चवणु आहे त इन क़िस्म जे वाक़ियनि में फौरी तौर ते पुलिस खे हरकत में अचणु घुरिजे, मुतासिर धुर खे क़ानूनी तहफ़ुज़ ॾियणु घुरिजे, तशद्दुद कंदड़ माण्हुनि खे क़ानून जे कटाड़े में आणणु घुरिजे। गॾोगॾु औरतुनि खे बाग़ाई ॾियणु ज़रूरी आहे त हू पंहिंजे हक़ लाइ ख़ामोश न रहनि पर क़ानूनी ऐं समाजी मदद हासिल कनि। रिपोर्ट करियो अली गुलाम खोसो, मरकज़ी मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, ज़िला बदीर। अदी तव्हां छा मसइलो थियो आहे थोरो असांखे ॿुधायो। भाई को मारिया ने, मेरी माँ को मारिया ने, ज़बरदस्ती करा सारे घर चाल धरिए न पीछे मेरी माँ छुड़ा भज गई ना, मार छोड़ना मैं को मारिया ने जाम, मैं को ना लगा गुटे देते ने वाल पट्टी ने ये मैं को छुड़ाने वाला केरी को ना मारो भज गई मैली गोठ से उन्हें छुड़ाया, उन्हें जाड़ी मारी ना तो मार छोड़ना मैं को मेरी माँ को मैं मेरे घर है, मेरी माँ को घर बैठे मार कर मेरी माँ को यो है कि मैं यहाँ में पाठ करने जानी घर वाले मरे लेन। आदि हाँ तव्हां नाला ॿुधाइजो, तव्हां सां केरु विड़ियो आहे ऐं छाजे करे विड़िया आहिनि, थोरो असांखे ॿुधाइजो। माए जे लॻे माया जहिड़ा किता माए जे पिछो विड़ियनि ऐं माया जी अखियुनि ते करे नाला ॿुधायो उन्हनि जा केरु। नज़ीर ऐं अकरम। नज़ीर ऐं अकरम। ऐं तव्हांजो छा थिए थो? नज़ीर छा थो थियो? अकरम छा थिए? नज़ीर मेरा कुझु कोन थींदो, अकरम मेरा ॾेर आहे। जी अकरम तव्हांजो ॾेर आहे। तव्हांजो ॾेर तव्हांखे मारियो आहे ऐं तव्हांजो मुड़ुसु छा थो चए उन बारे में? कुझु कोन यादा भिरायो कुझु कोन। हाँ तव्हां अदी जी ॻाल्हि ॿुधी। हाणे अदी जी वालदा आहे, अदी जी वालदा सां जेको आहे घर वेठे विड़ी आहिनि। हाणे अदी खां बि जो मौक़ो वठंदासीं। जी अदी तव्हां ॿुधाइजो तव्हां सां केरु विड़ियो आहे? घर बैठे मार गया मेरी छोकरी तो अकरम आई नज़ीर ॾोए आए हैं शाम दा 4 बजे हिक घर में बैठी हम दई ऐं पुछन को गाछा तपो जप नेट दे रसे नाल फाड़ इतने मारने में को बेहोश की उछली हली गए मेरा को माण्हू को ना करे। हाँ अदी तव्हां ॻाल्हि ॿुधी। अदी जा जेके आहिनि धक बि तव्हांखे ॾेखारियूं। असां मुतालबो था कयूं SSP मिरपुर ख़ासि खां ऐं DSP जुडिशल जान मोहम्मद जे SHO खां त हिन जेको आहे अमल जी जेको आहे नोटिस वठनि ऐं NC दाख़िल कराइण जे बावजूदि 2 ॾींहं खां NC दाख़िल आहे ऐं अञा ताईं को बि कार्रवाई कोन कई आहे ऐं ना ई हिते आया आहिनि ऐं ना ई जेको आहे माना हिन मसइले जी जेको आहे तहक़ीक़ कई अथनि।